बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही नज़म जेको आहे असल में हमद आहे, जेको शाह पिटाई रहमतुल्लाह अलैह जो लिखियलु आहे। ऐं शाह साईं जेको आहे उहो असल में ॻाल्हियुनि खां मतिलबु टू द पॉइंट ॻाल्हि जेका हूंदी आहे उनखे गहराई में वञी ॻाल्हि कंदो आहे। हिते जेकर पाण मीनिंग बाय मीनिंग था कढूं त हिन जी ॿी माना थी थिए वञे थी। ऐं हीअ जेके बैत लिखियल आहिनि इहे गहराई जे पसे मंज़र में लिखियल आहिनि। हीअ जेको सॼो हिन जो बेत आहे हमद जेको, इहो वहदानियत ते लिखियलु आहे। वहदानियत मतिलबु अलाह साईं, जंहिंमें अलाह साईं जी हिकिड़ाई बयानु करे त यानी अलाह हिकु आहे, हुनजे अलावा को शरीक न आहे हुनजो। सो इन हमद जो पहिरियों बेत आहे ऐं हिनखे थोरो सुर में पढ़ण जी कोशिशि कंदुसि, पोइ हिनजी तशरीह ॾींदुसांव। चओ तूं अलाह हिकिड़ो, वाई बी विसार, तन में तंद तवार, सदा सुपरीअ जी। हाणे हिन ॿिनि लाइनुनि में चवे थो त तूं चओ अलाह हिकु आहे ऐं ॿियूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे सभु विसारे छॾ। मतिलबु उन खां गॾु कंहिंखे शरीक न कर ऐं इहो सोच न त अलाह खां अलावा ॿियो केरु आहे। तन में तंद तव्हां सदा सुपरींदी, यानी पंहिंजे अंदरि में जिस्म में आहे सदाईं उन जी ॻाल्हि कर, यानी पंहिंजे ऐं सदा सुपरीअ जी, यानी सुपरीअ ते माना थिए थी दोस्त। त हिते सुपरी न इशारो आहे अलाह ताला न, त हमेशह पंहिंजे उन सुपरीअ जी यानी दोस्त जी तूं तन में तंद तव्हां यानी पंहिंजे रग रग में जिस्म में उन जी ॻाल्हि कंदो रहो। ॿियो बेत आहे, चओ तूं अलाह हिकिड़ो, ॿी वाई विसारे छॾ, ओ तां तोसीं गॾु सॼण साह पसाह में। हाणे हिते उहा साॻी ॻाल्हि चवे थो त तूं चओ अलाह हिकु आहे ऐं ॿियूं सभई ॻाल्हियूं विसारे छॾ। ॿी वाई जो मतिलबु आहे हिते ॻाल्हि, त मतिलबु तव्हां ॿियूं सभु ॻाल्हियूं विसारे छॾ। उतां तोसीं गॾु, यानी ख़ुदा ताला तव्हां सां गॾु तॾहिं हूंदो सॼण साह पसाह में, तव्हांजे साह में यानी शह रग जेका हूंदी आहे उन खां बि वधीक वेझो थी वेंदो। टियों बेत आहे, वहदहू ला शरीक लहू, पीर हिकिड़ाई हक़, ॿियाई खे बख, जिन विधो से विरसिया। ऐं हिन बेत में चयो थो वहदहू ला शरीक लहू, यानी अलाह हिकु आहे, हुन खां गॾु तव्हां कंहिंखे शरीक न कयो। ॿिए ई हिकिड़ाई हक़, यानी इहा ई जेका हिकिड़ी ॻाल्हि आहे इहा ई हक़ ते आहे, यानी अलाह ताला जी हिकिड़ाई जेका आहे यानी अलाह खे हिकु करे मञणु, इहा ई हक़ वारी ॻाल्हि आहे, सच वारी ॻाल्हि आहे। ॿियाई खे बख, जिन विधो से विरसिया, यानी ॿियाई यानी दोलाब, यानी अलाह खां अलावा ॿिए कंहिंखे शरीक करणु, या अलाह खां अलावा यानी ॿ शयूं करे मञणु, अलाह खां छॾे करे ॿी शइ। चए थो उहा जंहिं कई, ॿियाई कई, ॿियाई खे बख यानी ॿिन ॿियाई खे झलियो या पकड़ियो या उन ॿियाई जे रस्ते ते हलिया। से विरसिया, विरसिया यानी धार थिया, पोइ अलाह साईं उन्हनि जे मां हथु कढी थो छॾे, उहे ख़बर न आहे कंहिंखे रस्ते ते वञनि था, यानी उहे गुमराह था थी वञनि दुनिया में, उहे दुनिया जी ऐशो इशरत में एॾा गुमराह था थी वञनि। ईअं अलाह साईं पंहिंजी जेकी रस्सी आहे उहा उन्हनि खे हथु कढी थो छॾे। सवली सिंधी में माना ईअं चइजे त अलाह साईं उन्हनि तां हथु पंहिंजो शफ़क़त लाहे थो छॾे, पोइ उहे माण्हू गुमराह था थी वञनि, रस्ते तां भटकी था वञनि ऐं पोइ अलाह जे रस्ते ते वेही नथा अचनि। वहदहू ला शरीक लहू, ॿुधई न ॿोड़ा, के तो कने न सुआ, जे घट अंदर घोड़ा, ॻाढ़ींदे ॻोढ़ा, जित शाहिद थींदई सामुहा। हिन बैत में हिकु दफ़ो ॿीहर चवे थो त अलाह हिकु आहे, उनजो को बि शरीक न आहे। छा इहा ॻाल्हि तूं ॿुधी न? माना तुंहिंजे अंदर में के तो कने न सुआ, तो कननि में ॿुधण में कोन आयो। जे घटि अंदर घोड़ा, माना जेका आवाज़ अचनि था अंदर मां
त यार का त शइ आहे जेका हिन काइनात खे हलाए थी, एॾी वॾी ताक़तवर शइ आहे। माना काइनात जो हर सरचश्मो जेको आहे उनजी शाहिदी ॾिए थो, चए थो तो छो कोन ॿुधा, माना ॿोड़ो थी वियो आहीं, माना थोरो तलकीन थो करेसि त उहे तोखे ॿुधण खपनि। ॻाढ़ींदे ॻोढ़हा जित शाहिद थींदई साम्हूं, जेकॾहिं तो अलाह जी वैदानत ते यकीन न कयो, विस विसनि में वहीं ऐं अलाह जे हुकमनि जी पोइवारी न कई, पैरवी न कई, त पोइ ॾींहं क़यामत ते रुॻो ॻोढ़हा ॻाढ़ींदे जिते शाहिद थींदई साम्हूं, जिते पंहिंजे ई उज़वो, हर हिकु उज़वो जेको तो ग़लति इस्तेमालु कयो हूंदो, अखि, तुंहिंजो वात, तुंहिंजी ज़बान, तुंहिंजो हथु, अगरि के इंसान ज़ात खे नुक़सानु रसायो हूंदो त हर उज़वो शाहिदी ॾींदो त तो अलाह जे हुकमनि जी पोइवारी न कई। तंहिं करे ही इन पसे मंज़र खे बयानु करे थो। हाँ, जेको आख़िरी बैत आहे उहो थोरो माना इलाही गहरे पसे मंज़र में लिखियलु आहे। जेकर पाण हिन जी लफ़्ज़नि जी माना बिल्कुलु एज़िट कयूं था त हिन जो मतिलबु बसि इहो ई थो निकिरे त आवाज़ आहे, आवाज़ जी जेका मोट आहे उनखे पड़ाॾो जंहिंखे चवंदा आहियूं, माना आवाज़ जी मोट पाण सॾु कंदा आहियूं, वापसी पंहिंजो ई आवाज़ु गूंजजी ईंदो आहे, त पाण सम्झंदा आहियूं असुल में उहो ॿियो आवाज़ु आहे। हक़ीक़त में ईअं कोन्हे हूंदो, का ख़ाली जॻह हूंदी आहे या जिते पड़ाॾो थींदो आहे, आवाज़ु गूंजजंदो आहे, त पाण खे ईअं लॻंदो आहे त आउं सॾु कयां थो, बदिले में वराए ॿियो केरु सॾु करे थो। ईअं कोन्हे हूंदो, असुल में हिकिड़ो ई आवाज़ु हूंदो आहे जंहिंजी मोट वापसी अची पाण खे ई ॿुधण में ईंदी आहे। हा, हिन जो सिंपल लफ़्ज़नि में माना ईअं ई थी थिए त पड़ाॾो सो सॾु वाई जो जे लही उहो आगे गॾु ॿुधण में ॿ थिया, यानी उहो हिकिड़ो ई आवाज़ु जेको गूंजजी वापसि आयो पर पंहिंजे कननि ताईं उहे ॿ थी आवाज़ पिया था। पर मुंहिंजे अंदाज़े में या शाब लतीफ़ जेका हिन बैत में गहराई रखी आहे उहा इहा ई आहे त जेको इंसान जो ऐं ख़ुदा जो वजूद आहे उहो असल में पाण खे लॻे ईअं ई थो त ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। मिसाल बंदो हिकिड़ी अलॻि शइ आहे, इंसान ज़ात अलॻि शइ आहे, ऐं ख़ुदा जेको आहे उहो अलॻि शइ आहे। पर ईअं कोन्हे, पाण सम्झूं था त इहे ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। जीअं पड़ाॾे ॾे पाण सम्झंदा आहियूं त इहे ॿ अलॻि आवाज़ आहिनि, पर हक़ीक़त में उहो हिकिड़ो ई आवाज़ु हूंदो आहे। अहिड़ी तरह हीअ बि चए पियो त बंदो ऐं ख़ुदा का अलॻि अलॻि शइ न आहिनि। इंसान में बि ख़ुदा जी ख़ुदाई ॾिसण में अचे थी, यानी उहो हुनजो अक्स आहे। ख़ुदा ताला आहे, अलाह साईं आहे, हुनजो जेको इंसानु आहे हुनजो अक्स आहे। अहिड़ी तरह ई जीअं आवाज़ु हिकिड़ो ई हूंदो आहे, पर पड़ाॾो थी पाण खे ॿ आवाज़ ॿुधण ईंदा आहिनि। अहिड़ी तरह इंसान ऐं जेको ख़ुदा आहे इहे बि के ॿ अलॻि शयूं न आहिनि, बल्कि उहे हिक ॿिए सां जुड़ियल ई आहिनि, जंहिंखे पाण अलाह ख़ुदा जो अक्स बि चई सघूं था।